अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में आवां सायरा सुमा अवीनी सिरा। मेहरान टीवी न्यूज़ सब खां पहिरीं हिक नज़र हेडलाइन ते। पेशावर जे सदर वारे इलाइक़े FC हेडक्वार्टर ते ख़ारजी दहशतगर्दनि जो हमलो नाकाम। 3 दहशतगर्द मारिजी विया। FC जा 3 एहलकार शहीद ऐं 5 ज़ख़्मी। KPK पुलिस जे IG जो चवणु आहे त हिक दहशतगर्द FC हेडक्वार्टर जे मेन गेट वटि आपघाती धमाको कयो ऐं संदसि साथियुनि फायरिंग कई। FC एहलकारनि जी जवाबी फायरिंग में 2 दहशतगर्द मारिजी विया। FC जे बरवक़्त जवाब सबबि दहशतगर्दनि जो हमलो नाकाम थी वियो। इलाइक़े में क्लीयरेंस ऑपरेशन जारी आहे। पंजाब ऐं KPK जी 13 ख़ाली सीटुनि ते नंढी चूंड में नवाज़ लीग मैदान मारे वरितो। नंढी चूंड में क़ौमी असेंबली जे समूरनि 6 ऐं सूबाई असेंबली जे 7 मां 6 सीटुनि ते नवाज़ लीग उम्मीदवार कामयाब थी विया। एने अरिड़हं ते उमर अयूब जी ख़ाली थियल सीट ते संदसि घरवारी शहरनाज़ कामयाब न थी सघी। नवाज़ लीग उम्मीदवार कामयाब थी वियो।